लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। दुनिया जा रंग छा ॾिसां, दीदार अव्हांजो ही काफ़ी आ। छो भटकियां ॿियनि जे दरनि ते, दरबार अव्हांजो ही काफ़ी आ। टीहें सवाल जो सही जवाब आहे डी। भगवान झूलेलाल जी छठी ॾियारे पुरोहित ॿुधायो कि बालक जग जे कल्याण लाइ आयो आहे। चंड जूं ऐं विश्व बहिराणा ॾींहं जूं सभिनि खे लख लख वाधायूं। सवाल 31। उॾेरो लाल मंदिर सिंध में अॼु बि कहिड़ी जॻह आहे जिते चंड ॾींहुं पाणे पाणे झूलो झूलंदो आहे? ए मज़ार आहे उन जॻह ते। बी वालंबो खूह आहे उन जॻह ते। सी लाल साईंअ जी पादुका आहिनि उन जॻह ते। डी लाल साईंअ जी 4 अखंड जोत साहिब आहिनि उन जॻह ते। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।